सब्सक्राइब कयो मुझे चैनल के घंटी के निशान ते क्लिक कयो जी हर नए वीडियो की नोटिफिकेशन तव्हांखे मिली सके। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया महबूब उमर जो अॼु जे हिन वीडियो में असां ठाहींदासीं यूट्यूब जे लाइ कवर। काफ़ी सारनि दोस्तनि उन ते कमेंट्स कया आहिनि त असांखे यूट्यूब जो कवर ठाहिणु सेखारियो। उन लाइ ही वीडियो ठाही आहे, मुकमल ॾिसंदा, उम्मीद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तों सब खां पहिरीं तव्हां पंहिंजो को ब्राउज़र खोलियो ऐं उन में मुंहिंजे ब्लॉगर ते अचो, महबूब उमर जो .blogspot.com। ठीकु आहे, हिन ते अचण सां हिनखे असां डेस्कटॉप ते रखूं था। पहिरीं जेकी तव्हांखे पोस्ट मिलंदी शायदि ई तव्हांखे पहिरीं न मिले, बहरहाल तव्हांखे हिन पेज जो लिंक ऐं डिस्क्रिप्शन में ॾेई छॾींदुसि। हिन पोस्ट जो लिंक तव्हां हुन ते क्लिक करे डायरेक्ट हिते पुॼी सघो था, या ते वधीक पढ़ो ते क्लिक करे हिते अचो ऐं हेठि तव्हांखे डाउनलोड जे लाइ ब्लू अखर मिलंदा, हुन ते जी क्लिक कंदव तव्हां गूगल ड्राइव ते पुॼी वेंदव। ऐं हिते ही हिकु फ़ोटो आहे जंहिंमें मूं मुख़्तलिफ़ साइज़ूं रखियूं आहिनि, जिन में मोबाइल लाइ, टैबलेट लाइ, कंप्यूटर डेस्कटॉप लाइ ऐं हीअ जेको सो विच में खानो रहियल आहे। हिन में जेकॾहिं तव्हां मोबाइल जे लाइ ठाहिणु चाहियो था त मोबाइल लाइ एतिरी साइज़ खपे। ऐं छो जो फ़ोटो एडिटर काफ़ी सारियूं एप्लीकेशनूं आहिनि, पर उन्हनि में पिक्सल एक्सल कोन हूंदी आहे। पिक्सल एक्सल यानी उहो हूंदो आहे जो मापे उनखे जोड़ जग करे ॾे, तव्हांखे एडो फोटोशॉप में मिली वेंदो। अच्छा, हिनखे मूं डाउनलोड कयो। हाणे असां पिक्सआर्ट खे ओपन करे उन में हिनखे ओपन कंदासीं। ओपन करण खां पोइ तव्हां ड्राइंग में अचो, हुनखे ड्राए छॾियो, या वरी हिन ते जेको कुझु रखिणो आहे रखण खां पोइ हुनखे ख़तमु करे छॾियो। पर थोरो मुंझ कंदो, हुन जे करे असां वेंदासीं ड्राइंग में, या तव्हां कलर सिलेक्ट कंदासीं इहो ऐं हिनखे मुकमल ड्राईंदासीं। ओके, मैं हिनजो बेड़ो ॿोड़े छॾियो फ़िलहाल। ओके, ड्राए चुको आहियां। हाणे तव्हां टेक्स्ट ते अचो, जेको कुझु लिखणु चाहियो ते लिखो। मिसाल तौरु आउं लिखां थो रहीम सिंधी, के हिनखे मां को ख़ूबसूरत फ़ोन ॾींदुसि। ऐं ख़ूबसूरत फ़ोन ॾियण खां पोइ हिनखे आउं हिकिड़े फ़ोटो सां, हुन फ़ोटो जो कलर आहे थोरो बाहि वारो कलर आहे, उन करे हिनखे आउं को कलर कोन थो ॾियां। ऐं फ़ोटो सां टेक्सचर कयांसि थो, हिनखे सही रहंदो। ओके, हाणे हिनखे आउटलाइन बहरहाल जीअं ख़ूबसूरत थिए तव्हां हुनखे ईअं ठाहियो। अहिड़ी तरह तव्हां ॿी टेक्स्ट लिखो, जंहिंमें तव्हां पंहिंजे चैनल बाबति लिखो। जीअं आउं लिखां थो सिंधी मज़ाया चैनल, जो रहीम सिंधी जो सिंधी मज़ाया चैनल आहे। ऐं हिनखे आउं वधीक ख़ूबसूरत बनाइण जे लाइ तो हिते टूल्स जो इस्तेमालु कंदुसि। अहिड़े हिसाब सां तव्हां वधीक हिन में फ़ोटो लॻायो, जेके तव्हां फ़ोटो लॻाइणु चाहियो था, या न लॻायो तव्हांजी मर्ज़ी आहे। जीअं तव्हां पंहिंजे हिसाब सां को कवर ठाहिणु चाहियो ठाहे सघो था। अहिड़ी तरह मूं वटि कुझु फ़ोटो PNG तव्हां वटि हुजनि, जंहिंजो बैकग्राउंड न हुजे। वधीक तव्हां फ़ोटो PNG ठाहिणु तव्हां नथा ॼाणो त आई बटन में लिंक आहे, तव्हां हुन ते क्लिक करे डायरेक्ट ॼाणे सघो था। ओके, हाणे असां ईंदासीं गूगल ते, हिते सर्च कंदासीं सोशल आइकन्स PNG, ऐं हिते तव्हांखे काफ़ी सारा आइकन मिली वेंदा, जिन मां तव्हांखे मूंखे खपंदा सिर्फ़ु 2 फेसबुक ऐं इंस्टाग्राम जे लाइ, पर हे काफ़ी सारा आया आहिनि। उन करे ऐं जिन में ॾिसां त 2 अलॻि अलॻि हुजनि उहो ऐं डाउनलोड कंदुसि। मुख़्तलिफ़ डिज़ाइनूं आहिनि, बहरहाल ॾिसूं था किथे को सुठो आइकन मिले। अच्छा, हीअ सही रहंदो, स्नैपचैट खे असां करे वठंदासीं। अच्छा, ही JPG आहे, असां PNG में खपे, ही शायदि PNG आहे। ॾिसूं, हा ही PNG आहे। ओके, हिनखे असां डाउनलोड कंदासीं। डाउनलोड करण खां पोइ ॿीहर असां वरी पिक्सल ऐप खोलींदासीं। पिक्सल ऐप खोलण खां पोइ प्लस जे बटन ते फ्रॉम गैलरी, ऐं उते टेक्स्ट पहिरीं लिखूं थोरी। हिते लिखंदासीं हैशटैग रहीम सिंधी, या जेको तव्हां यूज़र नेम जेको लिखियलु आहे उहो लिखो। हिते तव्हां सिर्फ़ु नालो ई लिखो, हैशटैग न लिखो तॾहिं बहितर आहे। पर रहीम सिंधी जो हिकिड़ो हैशटैग आहे, उन जे करे असां सॼी सोशल जे लाइ हिकिड़ो हैशटैग लिखंदासीं ऐं उनखे हिते पंहिंजी साइज़ ते पंहिंजी जॻह ते बीहारींदासीं। उन खां पोइ सोशल वारा आइकन खणी ईंदासीं। हिकिड़ो ड्राइंग वारनि मूंखे ॾाढो तंग कयो आहे, हिनखे आउं डिलीट कयां थो थोरी देरि में।
छो जो बैकग्राउंड चेंज कंदुसि ऐं इहो मुंहिंजो टेम्पलेट जेको आहे न ख़तमु कंदुसि कि तव्हांखे ॿुधाए सघिजे। अच्छा हिनखे पंहिंजी जाइ ते बीहारे ऐं हिन खां पोइ हुनजो बैकग्राउंड जेको अछो आहे हिनखे आउं ख़तमु कंदुसि। ओके हेठि तव्हां ईंदो, हिते तव्हां रिमूव बैकग्राउंड ते क्लिक करे हिनखे थोरो ख़तमु करे सघो था। अच्छा हाणे आख़िरी टेक्स्ट लिखूं था, हिते लिखंदासीं सब्सक्राइब ज़रूरु कंदा या सब्सक्राइब करणु न विसारींदा। ओके सब्सक्राइब करणु न विसारींदा। हिनखे को फ़ोन ॾियां थो ख़ूबसूरत, जीअं हिनखे आउं ॾियां थो MB सिंधी या MB लतीफ़ी। ओके MB लतीफ़ी मूं हुनखे फ़ोन ॾिनो ऐं हिते बीहारियो पंहिंजी जॻह ते। हुन खां अलावा हाणे आउं वरी बि गूगल ते ईंदुसि, हिते लिखंदुसि सब्सक्राइब बटन ऐं हिते मूंखे काफ़ी सारा सब्सक्राइब जा बटन मिलंदा ऐं उन्हनि मां को PNG आउं डाउनलोड करे वठंदुसि जेको मूंखे सुठो लॻो। ओके जेको तव्हांखे सही बहितर लॻे उहो तव्हां डाउनलोड करे वठो ऐं हुन खां पोइ ॿीहर तव्हां उहो बटन खणो ऐं हुनखे बहरहाल क्रॉप करियो या न करियो, हुनखे तव्हां हुनजो बैकग्राउंड जेको आहे हुनखे मुकमल ख़तमु कयो। ओके कुझु काराइण अची वई हिन में, सही रहंदो। हिते मूं हुनखे पंहिंजी जॻह ते लॻायो। जॻह ते लॻाइण खां पोइ पहिरीं मूं डिलीट कयो जेका मूं ड्राइंग कई हुई हुनखे ऐं हाणे हिनजो बैकग्राउंड आउं चेंज कंदुसि। कंहिं फ़ोटो सां तव्हां हुनखे हुनजो बैकग्राउंड चेंज करे सघो था। तव्हां मिसलन रहीम चयो त मुंहिंजे फ़ोटो जे बैकग्राउंड में अजरक लॻाइजो, त आउं अजरक कोशिशि कयां थो। अजरक जे लाइ हीअ रिली आहे। अजरक जे लाइ आउं वरी बि गूगल ते ईंदुसि, हिते लिखंदुसि अजरक HD ऐं मुंहिंजे साम्हूं काफ़ी सारियूं अजरक जा डिज़ाइन अची वेंदा जिन मां मूंखे जेको सुठो लॻो। ओके हीअ अजरक जो डिज़ाइन मूंखे तमामु बहितरीनु लॻो आहे, इन करे हिनखे आउं डाउनलोड कंदुसि। डाउनलोड करण खां पोइ असां वरी पिक्सल लैब खोलींदासीं। हिते उहो फ़ोटो उहो ई रहियो। असां सिर्फ़ु यूज़ फ्रॉम गैलरी ते क्लिक करे बैकग्राउंड जेको सो गैलरी मां खणंदासीं, पर साफ़ु ॾिसिजे कोन थो, इन करे हिनखे मुख़्तलिफ़ कलर ॾींदासीं। जिते साफ़ु ॾिसिजे उते तव्हां क्लिक कयो। ओके हीअ सिर्फ़ु हिकु टेम्पलेट आहे, वधीक तव्हांखे जेको बैकग्राउंड बहितर लॻे जंहिंमें टेक्स्ट तव्हांजी ज़ाहिर चिटी नज़र अचे उहो ई तव्हां यूज़ कजो, जीअं तव्हांखे बहितर लॻे तव्हां उहो ठाहिजो। अच्छा उनखां अलावा मूं हुनजा काफ़ी ॿिया बैकग्राउंड ॾिना आहिनि, तव्हांखे ॾेखारे थो वठां। पर मस्ट पहिरीं ॻाल्हि आहे त साइज़ हिनजी यादि रखो। साइज़ हिनजी रखिजो 2560 1440, जेका विद आहे उहा रखो 2560, हाइट जेकी आहे उहा रखो 1440। हूअं तव्हांजो फ़ोटू हुन साइज़ सां पूरो कोन बीहंदो। हिनखे सेव कयो या वरी हिनजो बैकग्राउंड चेंज कयो। ऐं तव्हांखे ॾेखारे थो वठां, हिकिड़ो हीअ मूं ठाहियो आहे हिनजो बैकग्राउंड ॾिसो। ऐं हुनखां अलावा ही तव्हांखे कीअं पियो लॻे, उमेदु आहे तव्हांखे सुठो लॻंदो। ऐं हीअ आहे, हीअ कुझु चिटो नज़र न पियो अचे, पर वरी बि कुझु न कुझु सही आहे। हुनखां अलावा त ही हुई अॼु जी वीडियो। उमेदु आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ियूं वीडियोज़ जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान ते क्लिक कंदा। जेकॾहिं तव्हां वटि को सवाल आहे कमेंट्स में ज़रूरु लिखिजो। हिन वीडियो खे तव्हां लाइक न कयो, लाइक कयो, दोस्तनि सां शेयर कयो। मां मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़, गुड बाय।